सिंध पुलिस के शहीदन की याद में SSP ऑफिस मटियारी में जलसे जो एहतमाम किया वियो। SSP ऑफिस मटियारी के ॿाहिरां शहीद थी वियल पुलिस एहलकारनि के नाले सां हिकु कॉर्नर पिणु मनसूब कयो वियो, जिथे शहीदनि जूं तस्वीरूं लॻाए ॾिया ॿारिया विया ऐं खेनि भेटा पेश कई वई। SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक चयो त सिंध पुलिस समेत कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे शहीदनि जी कुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। अॼु असां हिते सिंध पुलिस जे शहीद थी वियलनि खे भेटा पेश करण लाइ गॾु थिया आहियूं। उन मौक़े ते मटियारी ज़िले जे शहीद थी वियल आहिनि हाजी ख़ान झेठो, ख़ैर मोहम्मद ख़ान रिंद, ग़ुलाम कादिर लगारी, हबीबुल्ला बबर ऐं ॿियनि जे वारसनि खे तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे SHO समेत शहीद थी वियलनि जे वारसनि, शहरनि, SSP मटियारी जे प्रो समेत पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि बड़े तादाद में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।